सिंध हाई कोर्ट गुम थियल माण्हुनि वारे केस में वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी यूसुफ खोखर जा ॿीहर गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। अदालत चयो आहे त गुम थियल माण्हुनि वारो केस बुनियादी इंसानी हक़ जी संगीन भञकड़ी आहे। घरू सेक्रेटरी जवाब जमा न करायो त नतीजनि जो ज़िम्मेवार पाण हूंदो। सिंध हाई कोर्ट में गुम थियल माण्हुनि बाबति केस जी ॿुधणी थी आहे। केस में अॻभराई रिपोर्ट पेश न करण ते अदालत सख़्त कावड़ जो इज़हार कयो। अदालत वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी यूसुफ खोखर जा ॿीहर गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया आहिनि ऐं खेसि गिरफ़्तार करे 27 मई ते पेश करण जो हुकुम ॾिनो आहे। अदालत वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी जा वारंट जारी करण समेत जवाब तलबी जो नोटिस पिणु माणी छॾियो आहे ऐं IG इस्लामाबाद खे गिरफ़्तारी वारंट ते अमल कराइण जो हुकुम ॾिनो आहे। अदालत पंहिंजे रिमार्क्स में चयो आहे त वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी अदालती हुकुमनि जी भञकड़ी करे रहियो आहे। ॿुधायो वञे त लापता माण्हुनि जे केस में अॻभराई छो न थी रही आहे। घरू सेक्रेटरी रिपोर्ट ते जवाब जमा न करायो त नतीजनि जो ज़िम्मेवार पाण हूंदो।